बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाव बाज बोॾियाई मङा, जेॾो तुंहिंजो नाव बाज बोॾियाई मङा, रिय थंभे रिय थूणिए, तूं छपर तूं छांव, आऊं कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभु कीअं। सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उनजी अब्दुल लतीफ़ चवे मिटीअ लधो मान, कोड़े कनि सलाम अचो आॻ हुनजे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं अज़मत रमज़ान में आऊं अव्हां खे भली कार चवां थी। दुआ इहा ई आहे त अव्हां शाल जग में सरहा हुजो, जिथे बि हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महकंदा रहो बहकंदा रहो, पंहिंजनि सां प्यारनि सां हमेशह प्यार ऐं मुहबत सां गुज़ारियो, ख़ुशि इख़लाक़ी सां गुज़ारियो। किथे बि अव्हांखे परेशानियूं आहिनि, तंगियूं आहिनि, त रब ताला खां दुआ आहे त जल्द दूर थी वञनि। रमज़ानुल मुबारक जो बाबरकत महीनो आहे ऐं हीउ अशरो बि झटि ख़तमु थियो वञे पियो, यानी झटि अशरो मोकिलाए वञे पियो। मग़फ़िरत जो अशरो आहे, रहमतुनि जो अशरो बि झटि असां खां विछड़ी वियो। मग़फ़िरत जे अशरे में आयासीं त ख़ुशि हुयासीं, त मग़फ़िरत जो अशरो आहे, 10 ॾींहं आहिनि, पर 10 ॾींहं यानी झटि गुज़री वेंदा आहिनि, ख़बर नाहे पवंदी। इंसानु गुनहगार हूंदो आहे, कोशिशि हर कंहिंजी इहा हूंदी आहे त पंहिंजे रब खे रिझाए वठूं, पर वक़्तु अञा नाहे वियो, वक़्तु अञा आहे, रब खे रिझाए सघूं था। हर इंसान वटि तंगियूं हूंदियूं आहिनि, हर इंसान वटि मुश्किलातूं हूंदियूं आहिनि, हर इंसानु मुश्किलातुनि जे वर ज़रूरु चढ़ंदो आहे, पर रब जी ज़ात ॾाढी रहीम आहे। गफ़ूर रहीम असांजो रब आहे, जेको चवंदो आहे बाना तूं मूंखां घुर आऊं तोखे ॾींदड़ आहियां। यानी इंसान जे अॻियां हथु फैलाइण खां बहितर आहे त अलाह जी ज़ात खां घुरियो वञे, ऐं अलाह जी ज़ात एतिरी रहीम आहे जो रब सिज बि पोइ भारींदो आहे, पहिरीं पंहिंजे ॿाननि जे लाइ बंदोबस्तु कंदो आहे रिस्क जो। अच्छा, असां कॾहिं सोचींदा आहियूं पखी पखण जीत जीवड़ा केतिरा नंढड़ा नंढड़ा जीवड़ा हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं नज़र पवंदी आहे, हैरान थी वेंदो आहे इंसानु, अचरज में पइजी वेंदो आहे इंसानु त एतिरो नंढड़ो जीत आहे, जीअं अगरि मूंखे चक कयो आहे त मूंखे एतिरा रेशिस थियनि पिया, ख़ारिश थिए पई, कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे। अलाह ताला उन्हनि खे बि रिस्क पहुचाईंदो आहे, रिस्क जो बंदोबस्तु रब उन्हनि जो बि कंदो आहे। तॾहिं अलाह असांखे अशरफुल मख़लूक़ात करे पैदा कयो आहे, त असांजे रिस्क जो बंदोबस्तु बि उहो रब ई कंदो आहे। मूंसां गॾु नाज़रीन साथी मेज़बान मौजूदु आहे, प्यारी शेफ़ मौजूदु आहे, संदन नालो आहे सईदा आलम की तरफ से अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। और आज रमज़ानुल मुबारक के दूसरे अशरे का 8वां यानी 18वां रोज़ा आन पहुंचा है। ताहिरा ने भी कहा कि रहमत भी चला गया, मग़फ़िरत भी जा रहा है, और बाकी के सिर्फ 2 दिन बाकी है ना, तो मैं ये कहना चाहूँगी कि जितनी मग़फ़िरत तलब कर सकते हैं अल्लाह की ज़ात से कर लीजिए, बेशक अल्लाह देने वाला है। और नेक दुआओं के साथ, नेक तमन्नाओं के साथ इस प्रोग्राम का हम आगाज़ कर चुके हैं, और आप भी हमें अपनी दुआओं में याद रखिए, जैसे ताहिरा रोज़ाना कहती हैं। और चलते हैं फिर प्रोग्राम को आगे बढ़ाते हैं। हाँ बिल्कुलु सही आलम, मां अव्हांखे गुज़ारिश कंदसि तव्हां पंहिंजे रंधिणे जी तरफ़ हलो, ऐं नओं ॾींहुं आहे, नओं रोज़ो आहे, ऐं नई एनर्जी आहे, पॉज़िटिव एनर्जी आहे, ऐं वरी गॾोगॾु सुठियूं ॻाल्हियूं ऐं नई रेसिपी बि आहे, त मूंखे ॾाढो सुठो लॻंदो आहे। अच्छा सईदा आलम, हिकिड़ी रिवायत मूं पढ़ी, हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु अन्हु जिन फरमायो त ईमान जूं 70 शाख़ूं आहिनि। सभ खां अवल जेका शाख़ आहे उहा ज़िक्र आहे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह जो तव्हां जॾहिं ज़िक्र कयो था त उहा ईमान जी पुख़्ती जेका आहे उहा शाख़ आहे। ऐं जेका आख़िरी शाख़ जंहिंखे अव्हां जेकॾहिं आख़िरी शाख़ सम्झो, यानी तव्हां रस्ते तां जॾहिं गुज़रो था त तव्हां को बि पथर ॾिसो था, को कंडो ॾिसो था, जेकॾहिं अव्हां उहो हटाए छॾियो था त इहा बि ईमान जी शाख़ आहे, यानी अव्हां ईमानदार इंसान आहियो, अव्हां में ईमान मौजूदु आहे, यानी अव्हां कंहिंखे तकलीफ़ में ॾिसणु नथा चाहियो। नाज़रीन, आउं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जो ख़ासि ताउन कयो आहे उहो वाइटल टी वारनि कयो आहे, ऐं वाइटल टी वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो, ऐं उनखां अलावा मलिका वारनि जो ख़ासि ताउन मौजूदु आहे, ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। अच्छा, मलिका जा मसाला बि ॾाढा सुठा आहिनि, यानी रेसिपी बि हुन में मैंशन हूंदी आहे, ऐं रेसिपी जॾहिं मौजूदु हूंदी आहे त तव्हां ईज़ीली माना जॾहिं पैक ख़रीदियो था त उनजे पोयां रेसिपी पढ़ी सघो था। इन इंग्लिश बि हूंदी आहे, इन उर्दू बि हूंदी आहे, यानी आसानी तव्हां कुकिंग करे सघो था, आसानी तव्हां स्टेप्स फॉलो करे सघो था, ऐं आसानी सां यानी रमज़ान जा रोज़ा आहिनि, गर्मियुनि जी मुंद आहे त झटि में यानी रेसिपी तयारु थी वेंदी आहे। हूअं वरी पहिरीं सईदा आलम मसइलो ईअं हूंदो हो, असां जेकॾहिं पंहिंजी अम्मियुनि जी ॻाल्हि कयूं त अम्मी वारी शुरूआति में जॾहिं कुकिंग कंदियूं हुयूं त थोरो मसइलो हूंदो हो, यानी मसाला वठणा आहिनि, मसाला वरी पीसणा आहिनि, वरी उहे स्टोर करणा आहिनि, एयर टाइट जार में रखणा आहिनि। अच्छा, वो पहले वो हाथ वाला हथौड़ा नहीं होता था, तो एक वो पत्थर सा होता था,
तो उस पे पत्थर से पीसना होता था, तो बहुत मुश्किल काम था ये। मैंने भी देखा है हाणे ये। ॾिसो न केॾी आसानी आहे। मलिका जा तव्हां मसाला वठी सघो था, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, सवयूं आहिनि, मलिका जा अनियंस आहिनि, फ्राइड अनियंस आहिनि, उन खां अलावा पिंक सॉल्ट आहे, ऐं मलिका जी खीर बि आहे, मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, अवां बि घर में वठी आसानी तयारु करे सघो था। ऐं उन खां अलावा गॾोगॾु जेको तावन कयो आहे उहो टैंक ठहण वारनि कयो आहे, ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीनु मुस्तक़बिल रोज़ाना, यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीनु मुस्तक़बिल। अच्छा, डिफरेंट फ्लेवर्स आहिनि, सुठा फ्लेवर्स आहिनि। ख़ासि ॻाल्हि टैंक जी मूंखे इहा लॻंदी आहे त जॾहिं असां ड्रिंक तयारु कंदा आहियूं त वाइटामिन सी सां भरपूर ड्रिंक हूंदी आहे, जेका इम्यूनिटी सिस्टम खे बूस्टअप करे थी, डिहाइड्रेटेड अवां रहो था। वाइटामिन ए, वाइटामिन बी प्लस वाइटामिन सी इंक्लूडेड आयरन बि अव्हांखे मिले थी, त इहा ड्रिंक ॾाढी सुठी थी वेंदी आहे। ऐं रोज़नि में जेकॾहिं इहा ड्रिंक न हुजे, यानी दस्तरखान ते त सईदा आलम ऐं मां चवंदा ई रहंदा आहियूं, यानी ईअं लॻंदो आहे त कुझु मिसिंग आहे, ऐं जेको कुझु मिसिंग हूंदो आहे उहो टैंग ई हूंदो आहे। उन खां अलावा ऐं ॿुधाईंदी हलां त गॾोगॾु जंहिं तावन कयो आहे, फॉर्मी वारनि तावन कयो आहे, डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि, यानी सुठियूं प्रोडक्ट्स आहिनि फॉर्मी वारनि जूं। हैंड सैनिटाइज़र उनमें अव्हांखे मिलंदो जेकॾहिं अव्हां पैक वठंदा त, ऐं उन सां गॾोगॾु अव्हांखे पाउडर मिलंदो फॉर्मी वारनि जो, टैल्कम पाउडर आहे, स्प्रे आहे, परफ्यूम आहे फॉर्मी वारनि जी। उन खां अलावा क्रीम आहे ॾाढी सुठी, वाइट ग्लो क्रीम आहे, अल्टीमेटली अव्हांजी स्किन पार्टनर थी वेंदी जेकॾहिं अव्हां लॻायो था त, यानी अव्हांजी स्किन सिल्की थी सघे थी, अव्हांजी स्किन सुठी थी सघे थी, ट्रांस थी। पर शर्त इहो आहे त ईद ताईं यानी अव्हां डेली लॻाईंदा रहो त तव्हांखे हिकिड़ो सुठो स्किन टोन मिली सघे थो। अच्छा, रियल स्किन तव्हांजी हूंदी बिल्कुलु जीअं तव्हांजो कलर आहे, पर ट्रांसपेरेंट थी वेंदो, यानी उन ते दाणा न हूंदा, कलर सुठो तव्हांखे लॻंदो, ऐं तव्हांखे पाण इस्तेमालु करण में शयूं सुठियूं लॻंदियूं, तॾहिं तव्हां चवंदा त न एवरीथिंग इज़ फॉर अदर्स बट दिस इज़ फॉर मी। उन खां अलावा सरसब्ज़ ज़मीन जी जान, फसल जी शान वारनि जो ख़ासि तावन आहे। नाज़रीन, इहा स्पेशल ट्रांसमिशन आहे रमज़ानुल मुबारक जी, अज़मत रमज़ान जी, ऐं असांजो जो किचन आहे उहो मलिका वारनि ई सजायो आहे। सो किचन जी ॻाल्हि थी आहे, यानी सईदा आलम जी ॻाल्हि थी आहे। सईदा आलम खां पुछंदसि त सईदा आलम तुंहिंजी ॿुधायो कीअं आहियो, ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक के करम से मैं बिल्कुल ठीक ठाक। आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीक ठाक आपके सामने। सईदा आलम, छा ठाहियो था, छा रेसिपी आहे, इनिशियल स्टेप्स असांखे आज बहुत स्पेशल रेसिपी है। आज हम ज़बरदस्ती। टिक्का बोटी अच्छा, तैयार रोज़ ही करने जा स्पेशल रहे हूंदो आहे हैं। न, रोज़ ही स्पेशल स्पेशल हम ढूंढ के लाते हैं ना हाँ आपके जी। लिए, स्पेशल रेसिपीज हों, डिफरेंट हों, सिंपल हों, इजी हों, मुश्किल भी ना हो ना, तो इसीलिए फिर हमने आज टिक्का बोटी मसाला भी इस्तेमाल करना है। मलका का टिक्का बोटी हम बनाने वाले हैं, तो उसके लिए जो मैंने चिकन लिया ना, हाँ वो जी। मैंने बोनलेस नहीं लिया, मैंने हड्डी वाला भी लिया है। अरे, तो ये तो नई आपको चीज़ हो गई ना, बिल्कुल ये आपको ये ज़बरदस्त हो बता गया। सकती हूँ मैं कि सिर्फ बोनलेस से नहीं बनता, उससे जाहिर है वो मजा भी आता है, लेकिन जो हड्डी वाला गोश्त होता है वो मैं हमेशा कहती हूँ जूसी होता है। थाई पीस हमेशा जूसी होता है, तो उससे और भी ज्यादा निखर के बनेगा। और वैसे भी मेरे पास मैरिनेशन का टाइम नहीं होता, तो फिर मुझे जूसी ही चाहिए होता है गोश्त। तो मैंने जो 1 kg के करीब मैंने चिकन ले लिया है, उसके साथ मैं मसाले ऐड करने वाली हूँ। उसमें बहुत सारे मसाले जाने वाले हैं, मेरी प्लेट भरी हुई है, तो मैं मेंशन करते चलूँ। सबसे पहले मैंने 2 चम्मच के करीब टिक्का बोटी मसाला लिया है मलका का, जबरदस्त सा। उसके बाद मैंने 1 चम्मच लाल मिर्च पाउडर लिया है, आधा चम्मच मैंने चाट मसाले का लिया है, बिल्कुल 1/4 यानी 2 पिंचेस के करीब मैंने काला नमक लिया है, और हाफ टी स्पून आपने नमक जो है ना हाथ हल्का रख के डालना है, क्योंकि मैंने प्री मैरिनेशन भी किया है। मैं आपको बताती हूँ वो कैसे किया है। हाफ चम्मच मैंने नमक ले लिया है, और साथ में मैंने हाफ चम्मच ही धनिया पाउडर का ले लिया है, और सेंटर में मैंने रेड फूड कलर ले लिया है, जिससे एक बेहतरीन सा प्यारा सा निखरा कलर आएगा। तो मैंने प्री मैरिनेशन जो की है, मैंने 1 किलो चिकन लिया और उसे पानी में भिगो दिया, इतना कि वो डूब जाए उसके अंदर। तो पानी में डूबने के बाद उसमें मैंने आधा ही चम्मच इसमें ऐड किया, यानी कुल मिलाकर हमने 1 चम्मच नमक का इस्तेमाल करना है इसमें, चूंकि टिक्का बोटी मसाला भी है। तो हमने 1 चम्मच का इस्तेमाल किया, यानी आधा चम्मच इसमें डाला। इसमें फिर 2 चम्मच मैंने सिरके के ऐड किए हैं, और इसे मिक्स करके आपने आधे घंटे के लिए छोड़ देना है, ताकि अगर इसमें कोई ब्लड है तो वो भी निकल जाए, और अच्छा से ये जूसी सा तैयार होगा। और इसके बाद जो मैरिनेशन हमने अप्लाई करनी है, वो आपको ओवरनाइट रखनी है हर हाल में, और कम अज कम 2 घंटे जरूर रखनी है, क्योंकि ये सालन नहीं बना रहे हम, टिक्का बोटी बना रहे हैं। तो ये एक बड़ी लेविश सी डिश है, और मजेदार ना हो तो फिर फायदा इतनी मेहनत का। तो आपने ओवरनाइट या पूरे 1 डे के लिए इसे करना है मैरिनेट। मेरे पास टाइम नहीं है, इसीलिए मैंने हड्डी वाला गोश्त ले लिया ताकि ज्यादा जूसी हो। बाकी के स्टेप हम आपको बाद में बताते हैं। ठीक है जी, जबरदस्त। असां अॻियां वधूं था। सईदा आलम आयल जेके मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जो आउं तारीफ़ कराईंदी हलां, ऐं गॾोगॾु तव्हां तयारी कंदा रहो, त पोइ आउं अव्हां खां बि पहिरीं नात पुछंदसि, ऐं प्रोग्राम जी शुरूआत पाण ख़ूबसूरत कंदासीं। नाज़रीन, असां वटि मुअज़्ज़िज़ महिमान मौजूदु आहिनि, ऐं आउं इंट्रोडक्शन जी तरफ़ वधां पई। असां वटि माहा मौजूदु आहिनि, प्यारी माहा नातख़्वान आहिनि, ऐं प्यारो सुठो ख़ूबसूरत आवाज़ आहे माहा जो। उन खां अलावा असां वटि नंढड़ो मोहम्मद रियान हुसैन मौजूदु आहे, ऐं रियान हुसैन जो बि ॾाढो सुठो ऐं प्यारो आवाज़ु आहे, ऐं रियान हुसैन पाण बि ॾाढो क्यूट, ॾाढो सुठो प्यारो सो नंढड़ो आहे। उन खां अलावा
अब्दुल वाहिद साहब जन मौजूद आहिनि ऐं पाण बि नाज़ ख़ान आहिनि ऐं सुठो ख़ूबसूरत आवाज़ उन्हनि जो बि आहे। सो असां अॻियां वधूं था ऐं सईदा आलम जीअं त मूं अव्हांखे चयो तव्हां तयारी कयो त तव्हां खां पहिरीं असां अॼु नात ॿुधंदासीं। सिंधी ॿुधाईंदव उर्दू ॿुधाईंदव? उर्दू आज मशहूर ज़माना कलाम, एक जी जी पुराना कलाम भी है और माशाल्लाह, बहुत बिस्मिल्लाह करो। ज़बरदस्त है। ठीक है। किस्मत में मेरी सुभान चैन अल्लाह, सुभान से अल्लाह। जीना लिख दे, डूबे न कभी मेरा सफीना लिख दे। जन्नत तो ठिकाना है मगर दुनिया में, ऐ कातिब तकदीर मदीना लिख दे। ताजदारे हरम, ताजदारे हरम हो निगाहे करम हो करम, ताजदारे हरम हो निगाहे करम। हम गरीबों के दिन भी संवर जाएंगे, हामिए बेकसा क्या कहेगा जहां, आपके दर से खाली अगर जाएंगे। ताजदारे हरम हो करम, ताजदारे हरम। कोई अपना नहीं गम के मारे हैं हम आका, कोई अपना नहीं गम के मारे हैं हम, आपके दर पे फरियाद लाए हैं हम। कोई अपना नहीं, कोई अपना नहीं गम के मारे हैं हम, आपके दर पे फरियाद लाए हैं हम। हो निगाहे करम वरना चौखट पे हम आपका नाम ले लेके मर जाएंगे। ताजदारे हरम हो करम, ताजदारे हरम हो निगाहे करम। हम गरीबों के दिन भी संवर जाएंगे। ताजदारे हरम हो करम, ताजदारे हरम। सुभान अल्लाह, माशाअल्लाह। शुरुआत ॾाढी सुठी, ॾाढी ख़ूबसूरत पंहिंजी शुरुआत थी वई। हींअर वक़्तु थी वियो आहे साईअ जो। सुभाणे साईअ जी तरफ़ वधूं पिया नाज़रीन। हींअर अव्हांखे ॿुधाईंदी हलंदसि त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जेको ख़ासि ताउन कयो आहे उहो वाइटल टी वारनि कयो आहे। वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा असांखे जेको स्पॉन्सर कयो आहे मलिका वारनि कयो आहे, ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे। ताउन आहे टैंक ठाहिण वारनि जो। टैंक वारनि जो स्लोगन बि सुठो ऐं ख़ूबसूरत स्लोगन आहे त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना, यानी रोज़ाना जी बुनियाद ते वरी हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल। गॾोगॾु ताउन आहे फॉर मी वारनि जो, ऐं फॉर मी वारा वरी चवंदा आहिनि एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। उन खां अलावा सरसब्ज़ ज़मीन जी जान, फसल जी शान। सो अॻियां वधूं पिया, वरी पाण झटि मिलूं था नंढड़े ब्रेक खां पोइ अज़मते रमज़ान में। वेलकम बैक नाज़रीन। असां सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जेको ख़ासि ताउन कयो आहे उहो वाइटल टी वारनि कयो आहे, ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो ख़ासि ताउन आहे, ऐं मलिका वारनि जो बि स्लोगन ॾाढो सुठो आहे। मूंखे त वणंदो आहे, पर सईदा आलम खे बि ॾाढो वणंदो आहे। ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु, यानी लिज़त बि गॾोगॾु सिहत बि। उन सां गॾोगॾु जेको ताउन आहे उहो टैंक वारनि जो ताउन आहे, ऐं टैंक वारा बि ख़ूबसूरत ॻाल्हि कंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना, यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन स्ट्रॉन्ग अव्हांजो फ्यूचर थी वञे थो। उन खां अलावा असां फॉर्मी जी ॻाल्हि कंदासीं। फॉर्मी वारनि जो ख़ासि ताउन आहे, ऐं फॉर्मी वारा चवंदा एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। उन खां अलावा सरसब्ज़
सरसब्ज़ ज़मीन जी जान फसल जी शान। सो नाज़रीन कुछ घड़ियूं टोड़ियूं था इंतज़ार जो ऐं अॻियां वधूं था। असां वटि प्यारी माहा बि मौजूदु आहे ऐं माहा जो आवाज़ बि सुठो आवाज़ आहे ऐं माहा अव्हां खे गुज़ारिश कंदसि त ख़ूबसूरत कलाम पाक अव्हां ॿुधायो असांखे। को मेरी तरफ से अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह। बहुत ही प्यारा कलाम पेश कर रही हूँ, समाअत फरमाइएगा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अजीब फैज़ है आका तेरी मोहब्बत का, दुरूद तुझ पे पढ़ूं और खुद सवर जाऊं। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। या नबी सब करम है तुम्हारा, या नबी सब करम है तुम्हारा मेरे आका, या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे न्यारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा मेरे आका, या नबी सब करम है तुम्हारा। ये जो मंगते तुम्हारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे नियारे हुए हैं, ये जो वारे नियारे हुए हैं, अब कमी का तसव्वुर भी कैसा, हाँ कैसा, अब कमी का तसव्वुर भी कैसा। जब से मंगते तुम्हारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा मेरे आका, या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे नियारे हुए हैं, उनके दरबार से जब मैंने पंजतन के वसीले से मांगा, पंजतन के वसीले से मांगा, मुझको खैरात फौरन मिली है मेरे आका, मुझको खैरात फौरन मिली है। खूब मेरे गुजारे हुए हैं, या नबी सब करम है तुम्हारा मेरे आका, या नबी सब करम है तुम्हारा। ये जो वारे नियारे हुए हैं। बहुत ही खूबसूरत शेर पढ़ रही हूँ। और कोई मोना लगा ता हमको, पास तक ना बिठाता था हमको, पास तक ना बिठाता था हमको।
जब से थामा है दामन तुम्हारा मेरे आका, जब से थामा है दामन तुम्हारा, ये दुनिया वाले तुम्हारे हुए हैं या नबी, सब करम है तुम्हारा मेरे आका, या नबी सब करम है तुम्हारा, ये जुवारे न्यारे हुए हैं। ये जुवारे नियारे हुए हैं। माशाअल्लाह। असां अॻियां वधूं था। मोहम्मद रियान हुसैन असां वटि मौजूदु आहिनि। नंढड़ो रियान हुसैन, अस्सलाम वालेकुम। रियान कीअं आहियो? ठीकु आहियो? माइक खणो बाबा तव्हां। ठीकु आहियो? जी अल्लाह जो शुक्र तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह ऐं ज़बरदस्त ठीकु ठाकु बिल्कुलु। अव्हां जे अॻियां ॿुधायो शुरूआत कीअं कंदव? छा पढ़ंदव अव्हां शुरूआत में? नात पढ़ंदासीं। जी जी बिस्मिल्लाह करियो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सुभान अल्लाह। छॾ दुनियादारी कर यार त्यारी, हल मदीने हलो। छॾ दुनियादारी कर यार त्यारी, हल मदीने हलो। हल मदीने हलो सब सूर सलो, हल मदीने हलो सब सूर सलो। छॾ दुनियादारी कर यार त्यारी, हल मदीने हलो। जितने करोड़ी था फेज बल जय, गोस कुतुब कलंदर पाया वंड वटल। जितने करोड़ी था फेज बल जय, गोस कुतुब कलंदर पाया वंड वटल। उते बख्श जी वञन था कई दोरी, हल मदीने हलो। उते बख्श जी वञन था कई दोरी, हल मदीने हलो। हल मदीने हलो सब सूर सलो, हल मदीने हलो सब सूर सलो। जंहिंजो अफ़ज़ल आला शान, जोड़ियाई जे लाइ ही सारो जहान। जंहिंजो अफ़ज़ल आला शान, जोड़ियाई जे लाइ ही सारो जहान। उते पहुचण सां ईंदई बारी, हल मदीने हलो। उते पहुचण सां ईंदई बारी, हल मदीने हलो। हल मदीने हलो सब सूर सलो, हल मदीने हलो सब सूर सलो। जंहिं ते रखियाई नवानवे नाला, यासीन तोहा मुज़म्मिल निराला। जंहिं ते रखियाई नवानवे नाला, यासीन तोहा मुज़म्मिल निराला। महबूब मदनी जिया ज़ात प्यारी, हल मदीने हलो। महबूब मदनी जिया ज़ात प्यारी, हल मदीने हलो। हल मदीने हलो सब सूर सलो, हल मदीने हलो सब सूर सलो। हुसैनी तारिक जैसी जियर आयो, हुसैनी तारिक जैसी जियर आयो। हर हंद मदनी जो पाया शान गायो, हर हंद मदनी जो पाया शान गायो। खाए सदको जंहिंजो पई दुनिया सारी, हल मदीने हलो। खाए सदको जंहिंजो पई दुनिया सारी, हल मदीने हलो। हल मदीने हलो सब सूर सलो। माशाअल्लाह माशाअल्लाह। मोहम्मद रियान हुसैन माशाअल्लाह, इलाही सुठो आवाज़, ॾाढी सुठी कोशिश। नाज़रीन हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साईअ जो, ऐं साईअ जी तरफ़ वधूं पिया। ऐं मूंखे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जो ख़ासि तावन आहे उहो वाइटल टी वारनि जो आहे। वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो ख़ासि तावन आहे। मलिका वारा चवनि था लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ, लिज़त ऐं सिहत यानी गॾोगॾु। उन सां गॾोगॾु जेको तावन आहे टैंक ठाहिण वारनि जो तावन आहे। टैंक वारा चवनि था
त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल गॾोगॾु तावन फॉर मी वारनि जो बि आहे जंहिंजी डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि सुठियूं प्रोडक्ट्स आहिनि ऐं वाइट ग्लो क्रीम बि आहे जेका अल्टीमेटली अव्हां जी स्किन पार्टनर थी सघे थी फॉर मी वारा चवंदा आहिनि द एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी यानी इहो बि इन कॉन्फिडेंट वे अव्हां चई सघो था जॾहिं तव्हां प्रोडक्ट्स यूज़ कंदा त ऐं लास्ट में ॿुधाईंदी हलां त सर सब्ज़ वारनि जो ख़ासि तावन आहे ऐं सर सब्ज़ वारा चवंदा आहिनि ज़मीन जी जान फसल जी शान सो नाज़रीन हलूं पिया हिकिड़े ब्रेक की तरफ़ ऐं झटी मिलूं था वरी पाण अज़मत रमज़ान में अज़मत रमज़ान वेलकम बैक नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में अच्छा इंसानियत जेका आहे उहा सभ खां वधीक हूंदी आहे इंसानियत वॾो ख़ज़ानो आहे जंहिंखे कपिड़नि में न लिबास में न पर इंसान में तलाश करणु घुरिजे नाज़रीन ऐं आऊं खे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जो ख़ासि तावन आहे वाइटल टी वारनि जो तावन आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो ऐं उन खां अलावा जेको तावन आहे उहो मलिका वारनि जो तावन आहे ऐं मलिका जा मुख़्तलिफ़ मसाला आहिनि सुठा मसाला आहिनि ऐं मलिका वारा चवनि था त लज़त पकड़ियो आहे सिहत जो हथ ऐं गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो तावन आहे ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन ख़ूबसूरत मुस्तक़बिल फॉर मी वारनि जो ख़ासि तावन आहे ऐं फॉर मी वारा चवंदा एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी उन खां अलावा सरसब्ज़ ज़मीन जी जान फसल जी शान अच्छा जॾहिं मलिका जी ॻाल्हि थींदी आहे यानी किचन जी ॻाल्हि थींदी आहे ऐं जॾहिं किचन जी ॻाल्हि थींदी आहे त असांजो किचन बि मलिका वारनि सजायो आहे त पोइ ॻाल्हि थींदी आहे सईदा आलम जी ऐं सईदा आलम जी सुठी रेसिपी खणी ईंदियूं आहिनि त सईदा आलम अव्हां खां पुछंदसि त अव्हां ॿुधायो छा स्टेप्स आहिनि अॻियां असांखे ॿुधाईंदा हलो ठीक है, मैंने मसाले आप सबको मेंशन कर दिए थे कितने लेने हैं और कैसे लेने हैं। अच्छा फिर मैरिनेशन प्री मैरिनेशन जो मैंने की पानी सिरके और नमक से उसका मैंने पानी ड्रेन कर दिया और उसमें नमक भी था सिरका भी था तो इसीलिए मैंने कहा कि नमक का इस्तेमाल हमने कम करना है क्योंकि वो जज्ब हो गया है शायद चिकन में। तो इसके बाद मैंने क्या किया उसे पानी ड्रेन करने के बाद धोया नहीं बल्कि उसी में मैंने 4 टेबलस्पून के करीब दही ऐड कर दिया और दही के बाद मैंने वो जो सारे कंबाइन मसाले थे वो मैंने ऐड कर दिए हैं वो मैंने मेंशन किए थे आपको बारी बारी। उसके अलावा मैंने 1 लीमू यानी 2 टेबलस्पून के करीब लीमू का रस ऐड किया और साथ में मैंने मलका का ज़बरदस्त जिंजर गार्लिक पेस्ट 1 चम्मच भर के ऐड किया 2 छोटे चम्मच भी डाल सकते हैं आप। और उसके बाद मैंने 4 टेबलस्पून ऑयल के ऐड कर दिए हैं। उसके बाद मैंने रेड फूड कलर जो है ना वो मेरा जो हल्का रंग था इसलिए मैंने ज़्यादा ऐड कर दिया तकरीबन 1 चम्मच हो गया बाकी आप अपने रंग के अकॉर्डिंग कर सकते हैं। बाकी मैरिनेट करें जितनी देर चाहे करें। हाँ माना मैरिनेट जेतिरो कंदो तो ओतिरो वधीक जूसी जूसी और मजेदार। अच्छा हम इसे फ्राई करने का एक अलग तरीका आपको बताएंगे बाद में इंशाल्लाह। ठीक है जी सईदा आलम बारी बारी आप हमें बताते जाइएगा नाज़रीन असां अॻियां वधूं था प्रोग्राम जी तरफ़। अब्दुल वाहिद असां वटि मौजूद आहिनि जेके नात ख़्वान आहिनि। अस्सलाम वालेकुम कीअं आहियो? वालेकुम सलाम भाजी तव्हां ख़ुशि हो? अल्हम्दुलिल्लाह आऊं बिल्कुलु ठीकु। अव्हां ॿुधायो शुरूआत कीअं कंदव छा ॿुधाइणु चाहींदव? नात शरीफ़ ॿुधाईंदुसि। जी बिस्मिल्लाह कयो। अस्सलाम वालेकुम। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन वाह वाह मदीने वारो साईया वाह वाह मदीने वारो साईया जंहिंजे दर ते न कमी आहे का जंहिंजे दर ते न कमी आहे का वाह वाह मदीने वारो साईया वाह वाह मदीने वारो साईया जंहिंजे दर ते न कमी आहे का जंहिंजे दर ते न कमी आहे का। अल्लाह मियां पत्थर दिल पानी थिया अला वो अला पत्थर दिल पानी थिया अला आका असां जो सुबहान अल्लाह आका असां जो सुबहान अल्लाह जंहिंजे दर ते न कमी आहे का जंहिंजे दर ते न कमी आहे का। अल्लाह मियां मदीने शरीफ जे घिटियनि में अला वो अला मदीने शरीफ जे घिटियनि में अला
जन्नत जिया हो बकार सदा जन्नत जिया हो बकार सदा जंहिंजे दर ते न कमी आहे का जंहिंजे दर ते न कमी आहे का वाह वाह मदीने वारो साईं वाह वाह मदीने वारो साईं जंहिंजे दर ते न कमी आहे का जंहिंजे दर ते न कमी आहे का अल्लाह मियां आरफ चे लख शुक्र करे अला वो अला आरफ चे लख शुक्र करे अला दर अहिड़े जो बणियो वा गदा दर अहिड़े जो बणियो वा गदा जंहिंजे दर ते न कमी आहे का जंहिंजे दर ते न कमी आहे का वाह वाह मदीने वारो साईं वाह वाह मदीने वारो साईं जंहिंजे दर ते न कमी आहे का जंहिंजे दर ते न कमी आहे का सुभान अल्लाह माशा अल्लाह असां वटि सोनम साकिब मौजूद आहिनि ऐं पाण नात ख़्वान आहिनि अस्सलाम वालेकुम सोनम कैसी हैं अल्हम्दुलिल्लाह। माशा अल्लाह कैसा महसूस हो रहा है अज़मत रमज़ान में आके जी माशाल्लाह बहुत अच्छा लग रहा है। ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा शुरुआत आप कैसे करेंगी नाते रसूल मकबूल सल्लल्लाहु जी बिस्मिल्लाह करें बिस्मिल्लाह खुशबू हे दो आलम मैं तेरी गुले चीदा किस्मों से बयां हो तेरे औसाफ हमीदा तुझ सा कोई आया है ना आएगा जहां में तुझ सा कोई आया है ना आएगा जहां में देता है गवाही यही आलम का जरीदार खुशबू ए दो आलम मैं तेरी गुले चीदा ऐ रहमते आलम तेरी यादों की बदौलत किस दर जा सकूं मैं है मेरा क़ल्ब तपीदा खुशबू
اے دو عالم میں تیری اے گلے چیدہ کس منہ سے بیاں ہو تیرے اوصاف حمیدہ. سبحان اللہ ماشاء اللہ ماشاء اللہ इलाही ख़ूबसूरत आवाज़ सोनम अवां जो नज़रनि जो वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साईअ जो ऐं साईअ जी तरफ़ असां वधूं पिया ऐं मूंखे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जेको ख़ासि तावन आहे उहो वाइटल वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो. उन खां अलावा मलिका वारनि जो ख़ासि तावन आहे ऐं मलिका वारा चवनि था यानी लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु लिज़त ऐं सिहत गॾोगॾु ऐं मलिका खे वरी ज़ाइकनि जी मलिका पिणु चयो वेंदो आहे ऐं उन खां अलावा जेको तावन आहे टैंक ठाहिण वारनि जो तावन आहे ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल. फॉर मी वारनि जो ख़ासि तावन आहे. फॉर मी वारा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि कंदा आहिनि त एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी. उन खां अलावा सरसब्ज़ वारनि जो तावन आहे. सरसब्ज़ वारा वरी चवनि था सरसब्ज़ ज़मीन जी जान फसल जी शान. सो नाज़रीन हलूं पिया हिकिड़े ब्रेक जी तरफ़ झटी पाण वरी अचूं था ऐं मिलूं था अज़मत रमज़ान में. अज़मत रमज़ान. वेलकम बैक नाज़रीन. ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं हिन स्पेशल ट्रांसमिशन सां ख़ासि तावन वाइटल टी वारनि जो आहे. वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जो. अच्छा सईदा आलम जॾहिं असां रोज़ो खोले वठंदा आहियूं सॼो ॾींहुं इंसानु बुख उन ते हूंदो आहे अलाह जी रज़ा ख़ातिर ऐं वरी जॾहिं रोज़ो खुले थो ऐं वरी पोइ जॾहिं थोरो टाइम गुज़रंदो आहे मानी वग़ैरह खाई वठंदा आहियूं त पोइ वरी यानी शिदत थींदी आहे थोरी ज़रूरत पवंदी आहे चांहि जी ऐं वरी उन वक़्तु वाइटल हुजे त पोइ वाक़ई में थी वेंदो आहे त वाइटल पीओ ज़िंदगी जियो. ऐं गॾो गॾु आऊं पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाईंदी हलां त मलिका वारनि जो ख़ासि तावन आहे ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु. टैंक ठाहिण वारनि जो ख़ासि तावन. टैंक वारा चवनि था त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना यानी रोज़ाना जी बुनियाद ते. फॉर मी वारनि जो ख़ासि तावन आहे ऐं डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि फॉर मी जूं ऐं जॾहिं अव्हां उहे प्रोडक्ट्स यूज़ कंदा त अव्हां बि चवंदा त एवरीथिंग इज़ फॉर अदर्स दिस इज़ फॉर मी. उन खां अलावा सरसब्ज़ वारनि जो तावन आहे. सरसब्ज़ ज़मीन जी जान फसल जी शान. अच्छा नाज़रीन हिकिड़ी ॻाल्हि गॾो गॾु कंदी हलां त मेहड़ में हिकिड़ो ॾाढो ॾुखोईंदड़ वाक़ियो थियो आहे दिलि चीरींदड़ वाक़ियो थियो आहे. बाहि लॻी वई आहे ऐं केतिरा ई घर सड़ी विया आहिनि माल सड़ी वियो आहे. ज़रूरु वीडियोज़ अव्हां जी नज़र खां बि गुज़रंदियूं हूंदियूं अव्हां बि न्यूज़ में ॾिसंदा ई हूंदा केतिरनि ई ॿारड़नि जूं जानूं ज़ाया थियूं आहिनि यानी 19 जानूं मज़ाक ॻाल्हि कोन हूंदी आहे. ऐं चवंदी आहियां थोरो सोचींदी आहियां किथे बि को रेयरली वाक़ियो थी वेंदो आहे कोइंसिडेंटली कुझु बि ॾिसी वठंदा आहियूं यानी हर इंसान जो ज़िंदगी जो हिकिड़ो सुठो ख़्वाबु हूंदो आहे हिकिड़ो सुठो गोल हूंदो आहे ऐं इंसान खे ख़बर न हूंदी अॻिले पल जी त छा थींदो पर इंसान पोइ बि पंहिंजी अना में एतिरो वधी वेंदो आहे जो इंसान खे शायदि पंहिंजा रिश्ता जेके हूंदा आहिनि सचा वेझड़ा रिश्ता बि कॾहिं कॾहिं नज़र कोन ईंदा आहिनि ऐं इंसान बिल आख़िर ज़िंदगी में आख़िर में उनखे मरणो ई हूंदो आहे मरी ई इंसान दुनिया मां वेंदो आहे त छो न इंसान सुठाई तरफ़ वधे. अच्छा इहो ख़्यालु सिर्फ़ु रमज़ान में पैदा न थियणु खपे पर इंसान में इहो ख़्यालु पैदा थियणु खपे हर वक़्तु हर घड़ी त जेकॾहिं आऊं भलाई कंदुसि त मूंसां भलाई थींदी. अच्छा ॻाल्हि कयूं था जेके अहिड़ा वाक़िया थियनि था ऐं जेके सोशल वर्क थींदा आहिनि यानी असां केतिरियूं टीम्स ॾिसंदा आहियूं वर्क करे रहियूं हूंदियूं आहिनि पर कोइंसिडेंटली को थी वञे थो अहिड़ो वाक़ियो त उन्हनि टीम्स खां यानी हिन प्रोग्राम जे तसलसल सां हिन प्रोग्राम जे हवाले सां इहा बि असां गुज़ारिश कंदासीं. इहा गुज़ारिश सिर्फ़ु मुंहिंजी न आहे पर समूरी टीम जी आहे. हंधनि ते वञो जिथे वाक़ई में माण्हुनि खे तव्हांजी ज़रूरत आहे इंसानियत खे इंसानियत जी ज़रूरत हूंदी आहे जेतिरो थी सघे थो अव्हां हेल्प कयो यानी जेकॾहिं तव्हांजे दर ते बि को इंसानु ईंदो आहे उहो अलाह जो ई चूंडियल बहानो हूंदो आहे अलाह जो ई बंदो हूंदो आहे जेको अव्हांजे दर ते कुझु वठण जे लाइ अव्हां खां ईंदो आहे. जेकॾहिं अव्हां विलिंग आहियो जेकॾहिं अव्हां ॾेई सघो था त पोइ ज़रूरु उनजी मदद कंदा कयो ऐं स्पेशली जेके अहिड़ा वाक़िया थी वेंदा आहिनि किथे बाहि लॻी वञे थी जीअं हींअर ई मेहड़ जी मूं ॻाल्हि कई त उते बाहि लॻी वई आहे केतिरियूं जानूं ज़ाया थियूं आहिनि. अव्हां जॾहिं क्लिप ॾिसंदा त अव्हां बि ॾाढो ॾुखारा थी वेंदा त केतिरो नुक़सानु थियो आहे केतिरियूं जानूं वयूं आहिनि त उन्हनि जी तव्हां ख़ुदा रा जेकॾहिं मदद करे सघो था त ज़रूरु उन्हनि जी सार संभाल लहो जंहिंजी तव्हांखे ज़रूरत आहे. सो असां अॻियां वधूं था हिन ॻाल्हियुनि जे सिलसिले खे खुटायां थी सईदा आलम बि मौजूदु आहिनि. सो सईदा आलम हिकिड़ी सुठी रेसिपी त तयारु कनि पियो. अच्छा मूंखे वरी सईदा आलम पुछिणो इहो हुयो त तव्हां भला जेको आहे बोनलेस छो न खयो चिकन
بون لیس تو ہر کوئی لیتا ہے اور یہ کم لوگوں کو پتا ہے کہ ہڈی والے گوشت سے بھی ایک مزیدار سا ٹکا ہم تیار کر سکتے ہیں. لیکن ہوتے ہیں آپ دیکھیں تو مطلب جو لیگ پیسز وغیرہ ہوتے ہیں تو وہ ہڈی والے ہی ہوتے ہیں ظاہر ہے, تو وہ کتنے لذیذ اور ٹیسٹی بنتے ہیں. مجھے جو لیگ پیس ہوتا ہے وہ لوگوں کو اس لیے پسند ہوتا ہے کہ وہ جوسی بہت زیادہ ہوتے ہیں, اس کے اندر رس بھرے ہوتے ہیں. تو میں نے اسی لیے بون لیس بھی لیا تھوڑا سا, اور ساتھ میں نے تھائی پیس بھی لیا اور ہڈی والا گوشت بھی لیا کہ ایک تو ہڈی کی یخنی. دیکھیں ہم اس پہ اسے کیا کہتے ہیں, آپ کو بغیر گرل کے بنانا سکھا رہے ہیں. چکن کو آپ نے ناراض نہیں کیا ہے. جی جی جی, ایزیلی ہم گھر پر اسے کیسے بنا سکتے ہیں. اب لوگ سوچتے ہیں کہ ٹکا بنانا ہے لیکن نہیں یار, گرل نہیں ہے ہمارے پاس تو ہم نہیں بنا سکتے. ایسا کچھ نہیں ہے. میں نے جس طریقے سے کوک کیا ہے, آپ نے میرینیشن اپلائی کر لی, میرینیشن کے بعد آپ نے میرینیشن سمیت جو بھی اس کے دہی کا پانی وغیرہ ہوگا اس کے سمیت آپ نے کڑھائی میں اسے ڈال دینا ہے. تیل ہم نے ریسیپی میں ایڈ کر دیا تھا میرینیشن میں, 4 ٹیبل اسپون, بہت کم تیل ہم نے لیا تھا. تو ہم نے پھر اسے اس کے اندر ڈال کر 1/4 کپ کے قریب میں نے بالکل تھوڑا سا پانی ایڈ کیا کیونکہ دہی بھی پانی چھوڑے گا. تو پانی کے ساتھ میں نے اسے پکانے کے لیے بالکل ہلکی آنچ پہ چھوڑ دیا ہے. تقریباً 20 منٹ لگیں گے, سے 15 سے 20 منٹ لگیں گے. چکن گل جائے گا اور اس کے بعد ہم اسے تیز آنچ پر فرائی کر لیں گے. اور اس کے بعد پھر آپ کے سامنے ہماری اسٹکس موجود ہیں, تو اسٹکس پہ ہم اسے چڑھا کر پھر کیا اسٹیپ کرنا ہے وہ میں آپ کو بعد میں دکھاتی ہوں. ٹھیک ہے, زبردست, ॾाढो सुठो. ऐं असां अॻियां वधूं था. असां वटि माहा मौजूदु आहिनि. माहा अव्हां जो आवाज़ु माशाल्लाह ॾाढो प्यारो आवाज़ु, ख़ूबसूरत आवाज़ु आहे. अव्हां खां इहा गुज़ारिश कंदसि त हींअर ॿीहर असांखे हिकिड़ो ख़ूबसूरत कलाम अव्हां ॿुधायो. माइक अव्हां जे साम्हूं आहे. जी जी, उर्दू में पढ़ो, सिंधी में पढ़ो, अव्हां जेको ॿुधाइणु चाहियो अव्हां ॿुधायो. लजपाल नबी मेरे दे दादी दवा देना, 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 जदो जदो लोके मदीने नू दे दादी दवा देना. बहुत प्यारा शेर है. मैं नाते तेरी पढ़ना, मैं जिक्र तेरा कहना, मैं नाते तेरी पढ़ना, मैं जिक्र तेरा कहना, इस जिक्र दी बरकत नाल, इस जिक्र दी बरकत नाल दे बार वेखा देना, लजपाल नबी मेरे दे दादी दवा देना, सरकार दी महफिल विच झोलियां बिछा बैठे, सरकार दी महफिल विच झोलियां बिछा बैठे, लज रख ले वे लज पाला, लज रख ले वे लज पाला, मेरी कब्र वसा देना, लजपाल नबी मेरे दे दादी दवा देना. सुभान अल्लाह, माशाअल्लाह माशाअल्लाह, इलाही सुठो प्यारो आवाज़ आहे अव्हां जो. असां अॻियां वधूं था. मोहम्मद रियान हुसैन मौजूदु आहिनि. मोहम्मद रियान, अव्हां माइक खणो, अव्हां ॿुधायो मोहम्मद रियान कॾहिं खां अव्हां सिखो पिया?
माइक खणो। जी तकरीबन 2 साल थी 2 साल खां सिखो पिया? जी जी ज़बरदस्त ज़बरदस्त। तव्हांजा उस्ताद आहिनि मतिलबु? जी जी सुठो, ॾाढो सुठो। अच्छा रेहान, पाण हींअर थोरो ब्रेक जी तरफ़ हलूं था, पोइ अचूं था, पोइ अव्हां खां ॿुधंदासीं। अच्छा रेहान, असां अव्हां जा बि थैंकफुल आहियूं जो अव्हां आयो प्रोग्राम में, तव्हां टाइम कढियो ऐं प्रोग्राम में अची ख़ूबसूरत सुठी तव्हां नात ॿुधाई। इनशाला असां तव्हांखे वरी बि ज़रूरु इनवाइट कंदासीं। अच्छा, छा हूंदो आहे जॾहिं इंसानु सिखंदो आहे न त कोशिशि कंदो आहे त अञा प्रैक्टिस कयां, अञा वधीक सिखां, ऐं जॾहिं तव्हां घणी प्रैक्टिस कंदा त तव्हां बिल्कुलु परफेक्ट थी वेंदा ऐं ॾाढो सुठो ख़ूबसूरत पढ़ंदा। सो असां इलाही तव्हांजा थैंकफुल आहियूं। सो नाज़रीन, हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साईअ जो, ऐं साईअ जी तरफ़ असां वधूं पिया। हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जेको ख़ासि तावन कयो आहे उहो वाइटल वारनि कयो आहे। वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो तावन आहे। मलिका वारा चवनि था लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾोगॾु टैंग ठाहिण वारनि जो तावन आहे। ऐं टैंग वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना, यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल। गॾोगॾु फॉर मी वारनि जो तावन आहे। फॉर मी वारा चवनि था एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। ऐं लास्ट में सरसब्ज़ वारनि जी ॻाल्हि कंदी आहियां त उन्हनि जो सहकार आहे। ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन जी जान, फसल जी शान। सो नाज़रीन, वधूं पिया ब्रेक जी तरफ़, वरी पाण झटि ई मिलूं था अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जो ख़ासि तावन आहे वाइटल टी वारनि जो आहे। ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो ख़ासि सहकार आहे हिन प्रोग्राम सां। ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾोगॾु टैंग ठाहिण वारनि जो ख़ासि तावन आहे। ऐं टैंग वारा चवनि था त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना, यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल। फॉर मी वारनि जो बि सहकार आहे। ऐं फॉर मी वारा चवंदा आहिनि एवरीथिंग इज़ फॉर अदर्स, दिस इज़ फॉर मी। उन खां अलावा सरसब्ज़ वारनि जो तावन आहे। ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि ज़मीन जी जान, फसल जी शान। सो नाज़रीन, असां अॻियां वधूं था। सोनम साकिब असां वटि मौजूदु आहिनि। ऐं सोनम साकिब आऊं अव्हांखे अर्ज़ु कंदसि त ख़ूबसूरत कलाम पाक मां ॿुधायो असांखे। या मुस्तफा अता हो या मुस्तफा अता हो फिर ज़न हाज़री का कर लूं नज़ारा आकर कर लूं नज़ारा आकर मैं आपकी गली का या मुस्तफा अता हो एक बार तो दिखा दो रमजान में मदीना एक बार फिर दिखा दो रमजान में मदीना बेशक बना लो आका बेशक बना लो आका मेहमान दो घड़ी का या मुस्तफा अता हो रोती हुई
दिखाऊं रोती हुई तेरा दागे जिगर दिखाऊं अफसाना भी सुनाऊं अफसाना भी सुनाऊं मैं अपनी बेबसी का या मुस्तफा अता हो फिर ज़न हाज़री का कर लूं नज़ारा आकर मैं आपकी गली का सुभान अल्लाह माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत इलाही प्यारो आवाज़ सोनम साकिब अवां जो। अॻियां वधूं था, असां वटि हसनैन मजीद बि मौजूदु आहिनि। अस्सलामु अलैकुम, कीअं शुरूआत कंदव जवां? जी जी बिस्मिल्लाह करियो। मुझे गलत खां घड़ियों तुह जूं अताऊं आहिनि नेकी हिक कान कयम खोड़ खताऊं आहिनि मुझे गलत खां घड़ियों तुह जूं अताऊं आहिनि हूअं त मां कख बि नाया लहंदो किरोड़नि विच में हूअं त मां कख बि नाया लहंदो किरोड़नि विच में तुंहिंजी नज़रे आ करम उई तो जूं निगाहूं आहिनि मुझे गलत खां घणियूं तुंहिंजूं अताऊं आहिनि मूंखे कर माफ़ मां मेरो या सेरो तुंहिंजो हा मूंखे कर माफ़ या सेरो या मेरो तुंहिंजो हा तूं अलज पाल तुंहिंजे दर ते दुआऊं आहिनि मुंहिंजी गलत खां घणियूं तुंहिंजूं अताऊं आहिनि नेकी हिक कान कयम खोड़ खताऊं आहिनि मुंहिंजे गलत खां घणियूं तुंहिंजूं अताऊं आहिनि सुभान अल्लाह माशाअल्लाह। सईदा आलम अम्मा ॿुधायो छा पियो थिए? जबरदस्त। पानी डालकर आपने करना है, मैंने थोड़ा ज्यादा ही पानी बहुत डाल अच्छी दिया। महक भी आ रही है। जी जी, मैंने थोड़ा ज्यादा पानी डाल दिया। आपने ऐसा करना है कि अगर आपका दही ज्यादा पानी वाला है तो आपको पानी ऐड करने की जरूरत ही नहीं है। चिकन भी पानी छोड़ेगा, दही भी छोड़ेगा तो फिर चिकन ज्यादा गल जाएगा। चूंकि हमने इसे साबुत साबुत रखना है क्योंकि टिक्का बोटी का लुक ही असल चीज होती है, तो इसका लुक बरकरार रहे। और फिर जब सूखने वाला हो ना पानी तो आपने बस तेज आंच पे फ्राई कर लेना है ताकि जो मसाला आपका उसमें से निकलेगा पानी में से तो वो अच्छी तरह से कोट हो जाए। तो इसके बाद इसे ठंडा करने के बाद हम नेक्स्ट स्टेप आपको दिखाएंगे कि क्या करना है। ठीक है, आप हमें बता भी देना क्या करेंगे नेक्स्ट। ठीक है, मैं बता देती हूँ कि आगे इसे थोड़ा सा ठंडा करना है। ये फ्राई हो चुका है, इसे जलाना नहीं है। तो
इसे ठंडा करना है। ठंडा करने के बाद हमने ये जो स्टिक्स हैं हमारी इस पे चढ़ा देना है। चढ़ाने के बाद फिर हमने, चूंकि हमारे पास ग्रिल नहीं है तो हमने चूल्हा लेना है, चूल्हा ऑन करना है और मीडियम फ्लेम पर इसे हम थोड़ा सा इसे लुक देंगे, यानी थोड़ा थोड़ा जलाना है इसे, वो वाला लुक आना चाहिए ना, तो ऐसे करेंगे इंशाल्लाह। ओके जी सईदा आलम, ज़बरदस्त। अच्छा मां इहो पुछणु चाहियां थी सईदा आलम, इहो आइडिया कीअं आयो त न असां बोनलेस खां बगैर भी ठाहे सघूं था? अच्छा, मैंने आपसे कहा ना कि जो बिगनर्स होते हैं ना, आइडियाज उन्हें नहीं आते, जो बनाते रहते हैं उन्हें पता होता है कि किस चीज में क्या जाना है क्या नहीं जाना है, इसमें हम क्या ऐड कर सकते हैं, इसे ऐड करने से क्या टेस्ट आएगा। तो ऐसे ही है, मतलब वो फिजिक्स जो है ना वो मिला के इसका फॉर्मूला उससे मिला के इसका कुछ ना कुछ नया इन्वेंट हो ही जाता है। जबरदस्त, तो यही कुकिंग का मेथड है। बिल्कुल बिल्कुल। सुनाज़िन हींअर वक़्तु थी वियो आहे हिकिड़ी साईअ जो, ऐं असां हलूं पिया साईअ जी तरफ़, ऐं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जो ख़ासि तावन आहे उहो मलिका वारनि जो आहे। मलिका वारा चवंदा आहिनि त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु, यानी लिज़त ऐं सिहत गॾोगॾु। ऐं वाइटल वारनि जो बि सहकार आहे। वाइटल वारा चवनि था त वाइटल पीओ ज़िंदगी जियो, उन सां गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो ख़ासि तावन आहे। ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना। फुरमी वारनि जो बि सहकार आहे ऐं सरसब्ज़ वारनि जो बि सहकार आहे। ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि ज़मीन जी जान फसल जी शान। सो नाज़रीन हलूं पिया हिकिड़ी साईअ जी तरफ़ ऐं वरी झटी मिलूं था पाण अज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन, ऐं सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। अच्छा मूं न कुझु सईदा आलम कुझु गॾोगॾु स्टडी मां कंदी रहंदी आहियां न, कुझु न कुझु पढ़ंदी रहंदी आहियां, त मां कोशिशि कंदी आहियां त व्यूअर्स सां शेयर कंदी हलां। 6 शयूं आहिनि जिन जी शिकायत अव्हां कॾहिं बि न करियो। ऐं पहिरीं शइ हुन में आहे पंहिंजी क़िस्मत जी शिकायत अव्हां न करियो। औलाद जे साम्हूं पंहिंजनि वॾनि जी शिकायत न करियो। अच्छा ज़ाती घर आहे, जेकॾहिं ज़ाती घर आहे उनजे हूंदे उनजी तंगी जी शिकायत न करियो। भुल सां बि माउ पीउ ऐं उन सां गॾोगॾु उस्ताद जी शिकायत न करियो। घेर जे साम्हूं पंहिंजे दोस्त जी शिकायत न करियो। ऐं रुख़सत कयो था जंहिं बि महिमान खे त उन महिमान जे पोयां उन जी शिकायत न करियो। त हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बि फरमायो आहे त जेके महिमान हूंदा आहिनि, यानी जेके अव्हां जे घर महिमान थी अचनि था, उहे इज़त जे क़ाबिल हूंदा आहिनि। अच्छा जिते इज़त नथी मिले उते भले सोन जे, अगरि तव्हांखे सोनी प्लेट में बि खारायो वञे थो या चांदी जे चमचे सां बि खारायो वञे थो, हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो फरमान आहे त उते अव्हां न वञो, छो त उते अव्हांखे इज़त नाहे मिलंदी। सईदा आलम अव्हां ॿुधायो, जीअं ई न थोरो स्टार्ट थियो प्रोग्राम त अॼु तव्हांजी न्यू रेसिपी हुई ऐं इलाही एनर्जेटिक हुया, त मूंखे ॾाढो सुठो लॻो। अव्हां ॿुधायो हींअर तव्हां जेको स्टेप कंदा वञो पिया, असांजे व्यूअर्स सां बि शेयर कंदा हलो। ठीक है, ये देख सकते हैं किस तरह ये पक चुका है, उसका कलर बहुत ज़बरदस्त सा है। तो हमने इसे ज़्यादा नहीं चढ़ाना क्योंकि चूल्हे पे हमने इसे फ्राई करना है तो हाथ ना जले हमारा। और चूंकि चिकन बिल्कुल गला हुआ है तो ना हमने चूल्हे पे ज़्यादा पकाना है और ना ही हमने इसे थोड़े ज़बरदस्ती तरीके से पकड़ना है, सख्त हाथ से ये टूट जाएगा सारा, इसकी खूबसूरती ख़राब हो जाएगी। तो फिर हम सीखों पर इसे चढ़ाते हैं, इंशाल्लाह आपको इसकी खूबसूरती दिखाते हैं कि मैं किस खूबसूरती की बात करी थी जो चूल्हे पे मिलेगी हमें। हाँ जी ज़बरदस्त। अच्छा तव्हां तयारी कंदा रहो, असां अॻियां वधूं था। ऐं माहा मौजूदु आहिनि, प्यारी माहा, ऐं आवाज़ इलाही प्यारो माहा। अव्हां खां गुज़ारिश आहे त अव्हां ख़ूबसूरत कलाम पाक असांखे ॿुधायो। बेकालब पर जो जिक्र है बे मिसाल आया, कमाल आया। नबी का लब पर जो जिक्र है बे मिसाल आया, कमाल आया। जो हिजर तैबा में याद बनकर ख्याल आया, कमाल आया। तेरी दुआ ही की बदौलत आज़ाब रब से बचे हुए हैं। तेरी दुआ ही की बदौलत आज़ाब रब से
बचे हुए हैं जो हक में उम्मत का तेरे लब पर सवाल आया कमाल आया नबी 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 मेरे नबी 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 का लब पर जो जिक्र है बे मिसाल आया कमाल आया नबी तो साइम सभी है आला है रुतबे जिनके अजीम बाला नबी तो साइम सभी है आला है रुतबे जिनके अजीम बाला मगर जो आखिर है आमना का वो लाल आया कमाल आया नबी नबी मेरे नबी 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 मेरे नबी 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 का लब पर जो जिक्र है बे मिसाल आया कमाल आया सुभान अल्लाह माशा अल्लाह सोनम साकिब अमा ॿुधायो अमा छा ॿुधाइण चाहींदा सुभान अल्लाह बिस्मिल्लाह करें उनका मंगता उनका मंगता उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते ये हवाले हमें रसवा नहीं होने देते उनका मंगता मेरे हैं दिल की करते हैं वो पर्दा पोशी हाँ मेरे हैं दिल की करते हैं वो पर्दा पोशी मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते मेरे जुर्मों का तमाशा नहीं होने देते उनका मंगता और बात करती हूँ तो आती है महकते बाकी हाँ बात करती हूँ तो आती है महकते बाकी मेरे लहजे को वो मैला नहीं होने देते उनका मंगता हूँ जो मंगता नहीं होने देते उनका मंगता
सुभान अल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। सईदा आलम अमा ॿुधायो तव्हांखे सोनम जो आवाज़ कीअं लॻे पियो? माशाल्लाह बहुत बेहतरीन, बहुत ही ज़बरदस्त, और लग रहा है कि मंझी हुई नात खां हैं ये। माशाल्लाह आप हाँ भी जी। नात ख़्वान है, इसलिए मैंने पूछा आपसे। बिल्कुल खूबसूरत बिल्कुल। आवाज़ है बहुत माशाल्लाह, ज़बरदस्त आवाज़ प्यारी है आवाज़ माशाल्लाह। है। अल्लाह पाक मज़ीद निखार अता करे। आमीन आमीन। अच्छा, रमज़ानुल मुबारक में वरी घणो नातूं पढ़ण जो मौक़ो मिलंदो आहे न। अच्छा, वरी प्रैक्टिस बि घणी घणी हूंदी आहे त आवाज़ हाँ वधीक ख़ूबसूरत थी वेंदो आहे। सो नाज़रीन, हींअर वक़्तु थी वियो आहे साईअ जो, हीअं असां वधूं पिया साईअ जी तरफ़। उहो मूंखे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जो ख़ासि तावन आहे वाइटल टी वारनि जो आहे। वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो बि सहकार आहे ऐं मलिका वारा चवंदा आहिनि त लज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो बि तावन आहे ऐं उन्हनि जो बि स्लोगन सुठो आहे त बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना, यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीन मुस्तक़बिल। फुरमी वारनि जो बि ख़ासि सहकार आहे ऐं सरसब्ज़ वारनि जो बि सहकार आहे। ऐं सरसब्ज़ वारा चवनि था ज़मीन जी जान फसल जी शान। सो अॻियां वधूं पिया ब्रेक जी तरफ़, वरी पाण झटि ई मिलूं था आज़मत रमज़ान में। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन। सभिनीनि ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जो ख़ासि सहकार आहे उहो वाइटल टी वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। उन खां अलावा मलिका वारनि जो बि ख़ासि सहकार आहे ऐं मलिका वारा चवनि था त लज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो बि तावन आहे। फुरमी वारनि जो ख़ासि सहकार आहे ऐं सरसब्ज़ वारनि जो बि ख़ासि तावन आहे। ऐं सरसब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन जी जान फसल जी शान। सो नाज़रीन, पाण अॻियां वधूं पिया। असां वटि हसनैन मजीद मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खे अर्ज़ु कंदसि त ख़ूबसूरत कलाम पाक मां ॿुधायो असांखे। बड़ी उम्मीद है सरकार कदमों में बुलाएंगे, बड़ी उम्मीद है सरकार कदमों में बुलाएंगे, करम की जब नजर होगी मदीने, हम भी जाएंगे, अगर जाना मदीने में हुआ हम गम के मारों का, अगर जाना मदीने में हुआ हम गम के मारों का, मकीने गुंबदे खजरा को हाले दिल सुनाएंगे, बड़ी उम्मीद है सरकार कदमों में बुलाएंगे, कसम अल्लाह की कसम अल्लाह की होगा वो मंज़र दीद के काबिल, कयामत
میں رسول اللہ جب تشریف لائیں گے بڑی امید ہے بڑی امید ہے سرکار قدموں میں بلائیں گے. سبحان اللہ ماشاء اللہ. عبدالواحد असां वटि मौजूदु आहिनि ऐं अब्दुल बनात ख़ान आहिनि ऐं सुठो आवाज़ु आहे ऐं अव्हांखे अर्ज़ु कंदसि त ख़ूबसूरत कलाम पाक अव्हां असांखे ॿुधायो. सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदिन. चंड ॾे ख़बर अॼु ताईं मखलूक थो मुरकाई जंहिं वक़्त मुंहिंजा साईं मुरकिया मदीने में मज़ो हूंदो. चंड ॾे ख़बर अॼु ताईं मखलूक थो मुरकाई जंहिं वक़्त मुंहिंजा साईं मुरकिया मदीने में मज़ो हूंदो. दिलदार जे दीदार जी तोखे मुबारकबाद ॾियां उन राति ऐं उन वार जी तोखे मुबारकबाद ॾियां. चांडाण थो चमकाई मखलूक थो मुरकाई जंहिं वक़्त मुंहिंजा साईं मुरकिया मदीने में मज़ो हूंदो. सारात भी कारात हुई जहरात में सिंगार जी बीठे बराबर भेट लाइ परवे फटाफट हार जी. तूं पाण खे पियो भाई मखलूक थो मुरकाई जंहिं वक़्त मुंहिंजा साईं मुरकिया मदीने में मज़ो हूंदो. तूं रोशनी थो ॾेखे ॾींदो रही वठ रात जो महबूब था मुरकन त पै थी सुई लभे अधु राति जो. उन वेल ॾे वाझाई मखलूक थो मुरकाई जंहिं वक़्त मुंहिंजा साईं मुरकिया मदीने में मज़ो हूंदो. अॼु केरु आहे सूह में वध अर्श वारनि भेट कई हेॾऊं हबीबन खे ॾिसी आ फर्श वारनि भेट कई. हर वेल पियो हाराई मखलूक थो मुरकाई जंहिं वक़्त मुंहिंजा साईं मुरकिया मदीने में मज़ो हूंदो. मां घोर था मखणो चवे हर सूह या हर सोभ में तोखा मुहम्मद आ मथे तूं रात जो ही रोब में. लहंदे उभरंदे ताईं मखलूक थो मुरकाई जंहिं वक़्त मुंहिंजा साईं मुरकिया मदीने में मज़ो हूंदो. चंड ॾे ख़बर अॼु ताईं मखलूक थो मुरकाई जंहिं वक़्त मुंहिंजा साईं मुरकिया मदीने में मज़ो हूंदो. सुभान अल्लाह माशा अल्लाह. सईदा आलम अव्हां ॿुधायो अव्हां रेडी करे छॾिया आहिनि ऐं उन खां अलावा तव्हां छा कंदा हाणे? सब ड्रिंक तैयार करनी है. हम टैंग का फ्लेवर आज मैं वैसे तो पाइनएप्पल की बारी थी लेकिन मैं आज टैंग बनाऊंगी क्योंकि मेरी डिश के साथ उसका कलर मैच होगा. आज दो मिक्स करके बना लें तो भी अच्छा हो जाता है. दोनों मिक्स करके दो मिक्स करके बनाएंगी तो भी अच्छा फ्लेवर हो जाएगा. चलें ट्राई करते हैं आज पे कैसा लगता है. ट्राई कर लें. हींअर वक़्तु थी वियो आहे साईं अचूं साईं जी तरफ़ असां वधूं पिया ऐं ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जो ख़ासि तावन आहे
वाइटल टी वारनि जो आहे ऐं वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पीओ ज़िंदगी जियो। हुन खां अलावा मलिका वारनि जो ख़ासि सहकार आहे ऐं मलिका वारा चवनि था त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो हथु। गॾोगॾु टैंक ठाहिण वारनि जो बि सहकार आहे। बणाए बहितरीन मुस्तक़बिल रोज़ाना फॉर्मी वारनि जो ख़ासि सहकार आहे ऐं हुन खां अलावा सरसब्ज़ ज़मीन जी जान फसल जी शान। तो नाज़रीन असां हलूं पिया ब्रेक जी तरफ़। अवां काॾे बि न वञिजो, ॾिसंदा रहिजो अज़मत रमज़ान। अज़मत रमज़ान। वेलकम बैक नाज़रीन। अवां सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं भली कार चवां थी अज़मत रमज़ान में। ऐं सईदा आलम ऑलमोस्ट कंप्लीट करे चुकियो आहिनि। ऐं सईदा आलम ॿुधायो ड्रिंक अवां रेडी कयो पिया? बिल्कुल बिल्कुल। टैंक की ऑरेंज कलर में आज हम तैयार करने वाले हैं, जिसका कलर मुझे बहुत अच्छा लगता है। और सुनती सबकी है सईदा आलम चलाती अपनी। मैं थोड़ा सा थक गई। ठीक है जी, खैर इट्स ओके। नहीं चलाना ऐसी बात नहीं है, मैं कर दूं, लेकिन इस वक्त मेरे पास अवेलेबल नहीं है वो। तो मैं आपको जरूर बताती डालकर। कोई बात नहीं, आपको बाद में डाल दूंगी मैं। वैसे भी अभी कौन सा पीना है हमने। तो एज यूजुअल एक ग्लास में 11 टेबल स्पून और एक जग में 11 टेबल स्पून और एक ग्लास में 3 टेबल स्पून हमने ऐड करने हैं और अच्छे से मिक्स करना है ताकि जो चीनी इसमें एडेड है ऑलरेडी पाउडर्ड शुगर वो अच्छी तरह से हल हो जाए और एक अच्छा सा प्यारा सा टेस्ट और कलर आ जाए। ठीक है, जबरदस्त जबरदस्त। अच्छा सईदा आलम घर में ट्राई कंदा रहंदा आहियो डिफरेंट रेसिपीज? हाँ जी, ज्यादातर। अच्छा ट्राई करे पोइ हिते अची ट्राई कंदा आहियो या हिते ही ट्राई कंदा आहियो? यहाँ भी ट्राई कर रही हूँ क्योंकि बहुत सारी चीजें ऐसी हैं जो मैंने कभी नहीं बनाई थी, लेकिन यहाँ पे ट्राई किया मैंने उसे और अल्हम्दुलिल्लाह सही भी बना। लेकिन आज की ये रेसिपी मैंने घर पे कभी ट्राई नहीं की। कभी ऐसा होता है सईदा आलम कि आप कहें पिंक सॉल्ट है, चलें पिंक सॉल्ट अच्छा है, ज्यादा डाल देते हैं? हो जाता है। डालते जाओ ये हो जाता है मेरे साथ। ठीक है जी, आगे बढ़ते हैं। सईदा आलम ऐं हसनैन असां वटि मौजूद आहिनि। हसनैन अवां खां गुज़ारिश आहे त ख़ूबसूरत कलाम पाक ॿुधायो। नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, फकत हमें तो आप ही का है सहारा या रसूल अल्लाह, तड़पता है मेरा दिल और तरसती है मेरी आँखें, तड़पता है मेरा दिल और तरसती है मेरी आँखें, बुला लो फिर मदीने में दोबारा या रसूल अल्लाह, नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह, फकत आमाल के बदले न पाएगा कोई जन्नत, फकत माल के बदले न पाएगा कोई जन्नत, न होगा जब तलक तेरा इशारा या रसूल अल्लाह, नहीं है कोई दुनिया में हमारा या रसूल अल्लाह।
माशाअल्लाह माशाअल्लाह। नाज़रीन वक्त जो घड़ियूं पंहिंजी पुॼाणी ते पहुची रहियूं आहिनि ऐं अव्हांखे ॿुधाईंदी हलां त हिन स्पेशल ट्रांसमिशन सां जेको ख़ासि सहकार आहे उहो वाइटल वारनि जो आहे। वाइटल वारा चवंदा आहिनि त वाइटल पियो ज़िंदगी जियो। उन खां अलावा जेको ख़ासि तावन आहे मलिका वारनि जो आहे ऐं मलिका वारा चवनि था त लिज़त पकड़ियो आहे सिहत जो। त अच्छा मलिका खे वरी ज़ाइक़नि जी मलिका बि चयो वञे थो। मलिका आहे यानी ज़ाइक़नि जी मलिका आहे। गॾोगॾु सहकार आहे टैंक ठाहिण वारनि जो ऐं टैंक वारा चवंदा आहिनि त बणाए बहितरीनु मुस्तक़बिल रोज़ाना यानी रोज़ाना जी बुनियाद ते हिकिड़ो बहितरीनु मुस्तक़बिल। जेकॾहिं अव्हां टैंक जी ड्रिंक तयारु कयो था त वाइटामिन सी सां भरपूर ड्रिंक तयारु थिए थी ऐं अव्हां जो इम्यूनिटी सिस्टम जेको आहे उहो बूस्टअप थिए थो। ऐं गॾोगॾु फर्मी वारनि जो बि ख़ासि सहकार आहे। डिफरेंट प्रोडक्ट्स आहिनि फर्मी जूं सुठियूं प्रोडक्ट्स आहिनि। ऐं अव्हांखे ॿुधाईंदी हलां जेकॾहिं अव्हां गिफ्ट पैक वठो था त उन में अव्हांखे टैल्कम पाउडर मिलंदो, उन में अव्हांखे हैंड सैनिटाइज़र मिलंदो, उन में अव्हांखे हिकिड़ी क्रीम मिलंदी वाइट ग्लो क्रीम मिलंदी फर्मी वारनि जी। ऐं अल्टीमेटली अव्हांजी स्किन पार्टनर थी सघे थी जेकॾहिं अव्हां ऑन द डेली बेसिस यूज़ करियो था त स्किन तव्हांजी सुठी ट्रांसपेरेंट स्किन ऐं स्मूथ स्किन थी सघे थी। ऐं उनमें हिकिड़ो ग्लास बि मौजूदु आहे त यानी हिकिड़ो सुठो पैक थी वेंदो आहे। अव्हां वठी सघो था, घर में बि आणे सघो था ऐं कंहिंखे एज़ अ गिफ्ट बि ॾेई सघो था। गॾोगॾु ॿुधाईंदी हलां लास्ट सर सब्ज़ वारनि जो बि ख़ासि तावन आहे। सर सब्ज़ वारा चवंदा आहिनि त ज़मीन की जान फसल की शान। सो नाज़रीन जेके आयल महिमान आहिनि ऐं उन्हनि जी बि इलाही शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां कुझु घड़ियूं कढियूं ऐं अज़मत रमज़ान में अव्हां कही आहियो। ही जेके गिफ्ट पैक्स आहिनि वाइटल वारनि जा ऐं फर्मी वारनि जा अव्हां जे लाइ आहिनि छो त अव्हां वाइटल ऐं फर्मी वारनि जी तरफ़ खां महिमान थी हिते आहियो। नाज़रीन आख़िर में आऊं इहो ई चवंदी आहियां त दुआ जी तलबगार आऊं बि हूंदी आहियां, समूरी टीम बि हूंदी आहे त असांखे बि पंहिंजी दुआउनि में यादि कंदा कयो। आख़िर में हिकिड़ो सुठो ख़ूबसूरत तोहफ़ो अॼु क़सीदा बुर्दा शरीफ़ ऐं अव्हां जे लाइ छॾींदी वेंदसि ऐं उहो आवाज़ु हूंदो माहा जो ऐं सोनम साकिब जो ख़ूबसूरत आवाज़ु जंहिंमें अव्हां जे लाइ आऊं ख़ूबसूरत तोहफ़ो छॾींदी वञा थी। ऐं आवाज़ु हूंदो सईदा आलम जो। पिणु सईदा आलम अव्हां बि गॾोगॾु हिन सां क़सीदा बुर्दा शरीफ़ चवंदा। सो नाज़रीन हाणे मूंखे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह सुभाणे वरी हाज़िर थींदासीं कि नवां महिमान हूंदा कि नवां टॉपिक हूंदा ऐं खोड़ सारियूं पाण इस्लाम जूं ॻाल्हियूं कंदासीं। अल्लाह वाही जी बिस्मिल्लाह क़सीदा बुर्दा शरीफ़ थी वञे। मौलाया सल्ली वसल्लम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। मौलाया सल्ली वसल्लम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। मुहम्मदुल सय्यिदुल कौनैनि व सक़लैन। मुहम्मदुल सय्यिदुल कौनैनि व सक़लैन वल फरीक़ैनि मिन अरबिय्य व मिन नजमी। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम। सहर का वक्त था मासूम कलियां मुस्कुराती थी। हवाएं खैर मकदम की तराने गुनगुनाती थी। अभी जिब्रील भी पहुंची न थी काबे के मिंबर पर कि इतने में सदा आई अब्दुल्लाह के घर से मुबारक हो मुहम्मद मुस्तफा तशरीफ ले आए। मौलाया सल्ली वसल्लिम दाइमन अबदन अला हबीबिका खैरुल खल्क़ि कुल्लिहिम।
یا نبی دیکھا ہے رتبہ آپ کی نالین کا، یا نبی دیکھا ہے رتبہ آپ کی نالین کا، عرش و نا ہے طلبہ آپ کی نالین کا، عرش نیچوما ہے طلبہ آپ کی نالین کا، مولایا صلی وسلم دائما ابدا علی حبیبک خیر الخلق کلہم۔ سبحان اللہ سبحان اللہ۔